ॿटड़ी सुवाल आहिनि, उन्हनि जो मुख़्तसर जवाब पढ़ो। सुवालात अल्लाह बि हाज़िर नाज़िर आहे, नबी करीम बि हाज़िर नाज़िर आहे, इहो कीअं? टाइम त लॻंदो घणो हो, पर हाणे थोरनि लफ़्ज़नि में ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू हुव समीउल बसीर, मां अल्लाह समीउ बसीर आहियां। केरु अल्लाह से छा थो फरमाए अल्लाह ताला? मां छा आहियां? ॾाढे जो छा आहियां? इन्नहू हुव समीउल बसीर। केरु आहियो? पक। पर वरी ॿी आयत में अल्लाह ताला फरमाए थो वजअलनाहु समीअम बसीरा, मां अल्लाह इंसान खे बि समीउ बसीर बणायो आहे। अल्लाह बि हाज़िर नाज़िर, नबी बि हाज़िर नाज़िर। मुला थो चवे कीअं? मां थो चवां अल्लाह बि समीउ बसीर, तूं बि समीउ बसीर। ॿुधाए कीअं? चङो ॿी ॻाल्हि, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू चवे थो त मां ख़ालिक़ आहियां। चओ चओ ॾाढे जो केरु ख़ालिक़ आहे? अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब थो चए मौत बि मां ख़लक़ियो आहे त हयाती बि मां ख़लक़ींदो आहियां। सॼे जहान जो ख़ालिक़ बि हुवल ख़ल्लाकुल अलीमुल हकीम। रब करीम ख़ल्लाक आहे, ख़ल्क़ खे पैदा कंदड़ आहे। ख़ालिक़ केरु आहे बा? ॾाढे जो केरु आहे? चवण ॿी आहे त ॿुध, अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो ईसा अलैहिस्सलाम इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन तीन कहैअत तैर फअनफुखु फीहि फयकून तैरम बिइज़्निल्लाह। मां ईसा अलैहिस्सलाम चीकी मिट्टी ॻोहे पिनोड़ो ठाहे पखीअ जी शकिल बनाए ख़ालिक़ बणिबो आहियां, पोइ उनखे फूक ॾींदो आहियां त उहो पखी थी उॾाणो हलियो वेंदो आहे। अख़्लुक़ु लकुम माना मां ख़लक़ींदो आहियां। हाणे मूंखे ॿुधाए त ख़ालिक़ केरु आहे? हिते वरी पखी जो ख़ालिक़ केरु आहे? इहो मुला खां पुछां थो त कीअं? अल्लाह बि ख़ालिक़, ईसा बि ख़ालिक़, अल्लाह बि हाज़िर नाज़िर, नबी बि हाज़िर नाज़िर। तोखे एतिराज़ आहे त मूंखे जवाब ॾे। शफ़ा केरु ॾींदो आहे? ॾाढे जो केरु ॾींदो आहे? शाफ़ी केरु आहे? अल्लाह। पक? क़ुरान पढ़ायां पक अथव? पक्का न? चओ भला आयत ॿी पढ़ो। ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो इन्नी उब्रिउल अकमह वल अबरस व उहियल मौता बिइज़्निल्लाह। मां ईसा नबी अल्लाह पाक जे इज़्न सां बीमारनि खे चङो भलो कंदो आहियां। कोढ़ वारे खे चङो भलो कयां, मां जे पेटां अंधो ॼमे तंहिंखे सवलो कयां। पर अञा बि मां में पावर वॾो आहे। जेकॾहिं को माण्हू मोल खणी अचो हथ लॻायां त जहिड़ो थी पवंदो आहे। जियारींदो केरु आहे? ईसा थो चए मां बि जियारींदो आहियां। चङो भलो केरु कंदो आहे? ईसा थो चए मां बि कंदो आहियां। मुला खां पुछां थो त नबी बि हाज़िर नाज़िर, अल्लाह बि हाज़िर नाज़िर। नबी पाक ईसा अलैहिस्सलाम बि चङो भलो करे, अल्लाह बि चङो भलो करे। कीअं थो करे ॿुधाए? चङो हल अञा तोखे आहे तूं घणी ॿुधायां। बाबा मरण खां पोइ जहिड़ो केरु कंदो आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम तो फरमाया रब अरनी कैफ तुहियल मौता, मूंखे ॾेखार त तूं मुआ कीअं जियारींदो आहे। अल्लाह से फरमायसि अफल काल अवलम तुमिन, छा तोखे भरवसो कोन्हे? काल बला वलाकिन लियतमइन्न क़ल्बी, भरवसो आहे पर करे ॾेखार त दिलि खे मज़ो त अचे न, इत्मीनान त थिए न। अल्लाह से फरमा फखुज़ अर्बअतम मिन तैर, 4 पखी वठ, पोइ चैनी खे कुह, मुंडियूं धार करे चैनीअ जो गोश्त कीमो कर, पाण में ज़र्रा ज़र्रा हॾा ॼंघूं गुजूं आंड्रा खंभ सभु पाण में मिला कुटे चैनीअ खे पाण में गॾु, पोइ वरी 4 हिसा कर, हिकिड़ो हिसो हिन जबल ते, ॿियो हिन ते, टियों हिन ते, चौथो हिन ते। तूं थो चवीं त कीअं जियारींदो आहे? मां त रब उहो आहियां, मुंहिंजो जियारण त वॾो आहे। इब्राहिम तोखे ई पावर ॾिनो अथमि सॾु कंदे त तुंहिंजे सॾ सां उॾाणा ईंदा। सुमदो हुन, तूं सॾीने, मां त जियारींदो आहियां पर तूं नबी आहे, तो में ई पावर आहे। सुमदो हुन याती न कसाया, तूं सॾींदे त तुंहिंजे सॾ ते जहिड़ा थी उथिया हलिया ईंदा।
अल्लाह जे नबी 4 पखी वरता, कुटे सटे कीमो करे पाण में मिलाए 4 भाङा करे रखी, हर हिक जो नालो वठींदो सॾींदो वियो त उन चइनी ॻोढ़नि गोश्त जे में जेके ज़रड़ा गजल हा उहे पाण ई पाण निकिता, जिस्म ठहियो, उॾरी अल्लाह जे नबीअ जे हथ में अची लॻा। अल्लाह जो नबी सॾे त मोह जहिड़ो थिए, चओ सुभान अल्लाह। जीआरींदो केरु आहे? पोइ हिते इब्राहिम कीअं थो जीआरे? कई ॻाल्हियूं आहिनि मुला, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वेंदो पर तूं सम्झंदे कोन। हाणे मां तोखे थोरनि लफ़्ज़नि में सम्झायां। चओ क़ुरान सचो आहे, चओ क़ुरान। अल्लाह हक़ीक़ी ख़ालिक़ आहे, चओ अल्लाह। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ख़ल्क़ण जी ताक़त ॾिनी आहे, पंहिंजी कान्हे, अल्लाह हुनखे ॾिनी आहे। चओ अल्लाह हुनखे। शफ़ा केरु ॾींदो आहे? हक़ीक़ी अल्लाह, पर शफ़ा ॾियण जी ताक़त अल्लाह इब्राहिम खे ॾिनी आहे। अल्लाह हक़ीक़ी समीउ बसीर आहे, ॿुधंदड़ आहे, पर अल्लाह तोखे समीउ बसीर बनायो आहे, अल्लाह खे कंहिं बनायो कोन्हे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला हाज़िर बि आहे, नाज़िर बि आहे। इहो पंहिंजे कुदरत सां हक़ीक़ी हाज़िर नाज़िर आहे, पर हाज़िर नाज़िर बणजण जी अल्लाह खे कंहिं ताक़त ॾिनी कान्हे, पंहिंजी आहे। मुस्तफ़ा करीम जो जिस्म अल्लाह लतीफ़ बणायो आहे, जे महबूब करीम जी रूहानियत काइनात में हाज़िर नाज़िर थिए त इहा अल्लाह जी अता आहे। कंहिंजी अता आहे? अल्लाह जी अता आहे। अल्लाह जे अता खां सवा नबी खे ताक़त कान्हे, नबी खे ताक़त कंहिंजी ॾिनल आहे? चओ अल्लाह जी। अल्लाह तबारक व तआला जे हाज़िर नाज़िर आहे त पंहिंजे ज़ाती ताक़त सां आहे। मुस्तफ़ा जे लाइ असांजो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम जी रूहानियत काइनात में हाज़िर नाज़िर आहे। छा हाज़िर नाज़िर आहे बाबा? मुस्तफ़ा जी रूहानियत, उहा कंहिंजे भलाईअ सां? अल्लाह जे भलाई सां। अहिड़े नमूने सां अल्लाह जो बि इल्म ग़ैब आहे। अल्लाह ताला ज़ाती इल्म ग़ैब जो मालिक आहे। मुस्तफ़ा खे ख़ुदा ताला अताई ग़ैब अता फरमायो आहे। कंहिं ॾिनो आहे? पोइ अल्लाह ॾिनो आहे त अल्लाह जे इल्म जहिड़ो त कोन चइबो न, जेको अल्लाह जो ॾिनल आहे सो अल्लाह जे इल्म जे बराबरि न आहे। अल्लाह जे इल्म जी हद कान्हे का। महबूब करीम जो इल्म अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में महदूद आहे, तंहिंजे करे शिरक कोन थींदो। ॿियो हिन में सुवाल लिखियल आहे त जनाज़े खां पोइ वेही दुआ घुर्जे या न। मां खां पुछो हूं ठटे में, साईं जनाज़े खां पोइ दुआ घुर्जे, मैयत खे क़ुरान बशकाइजे या न? मुला झलनि था। मां चयो पोइ मुड़सी कयो, मैयत खे रखी वाह जे कपर ते कुता बछायोसि। जनाज़े खां पोइ दुआ बि न घुरोसि, क़ुरान बि न बशकायोसि, बाक़ी इहो कमु रहियल आहे, इहो करे छॾियोसि। मुंहिंजे हबीब जी हदीस आहे, चओ सुभान अल्लाह। इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअख़लिसू लहु दुआ। अव्हां जॾहिं जनाज़े जी निमाज़ पढ़ो ऐं पढ़ी फारिग़ थियो त उन खां बाद में जनाज़े खां पोइ ख़ालिस दिलि सां मैयत जे लाइ दुआ घुरो, चओ सुभान अल्लाह। मुला सुभाणे तव्हांखे चवंदो इहा दुआ जेका हदीस में आहे सा जनाज़े में आहे, जनाज़े अंदरि आहे, ॿाहिरि न आहे। चऊं भला में खां ॿाहिरि कढांसि? हा। हज़रत अमीर उमर जॾहिं शहीद थियो, चओ सुभान अल्लाह, उनजो जॾहिं जनाज़ो पढ़ियऊं त उनजे जनाज़े में हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम असहाबी मौजूद कोन हो। सम्झो था अलाए न? ॿाहिरि वियो। असहाबनि निमाज़ जनाज़ो पढ़ी सलाम वरायो, वांदा थिया त अब्दुल्लाह बिन सलाम भॼंदो भॼंदो अची पहुतो। जीअं जो असहाब सगोरा हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ी सलाम वराए वांदा थिया त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम हकल कई, इन सबक़तुमूनी फिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ सहाबियो, अमीरुल मोमिनीन उमर जो जनाज़ो त पढ़ी वियो, मां त कोन पहुतुसि, पर तकड़ न कजो, तरसो भला दुआ में त मां शरीक थियां। कंहिं बि असहाबी कोन चयोसि त चरिया दुआ आहे कान, छाजी दुआ? पाण बि सहाबी हो, पाण छो पियो तरसाइनि? सभई असहाब तरसी पिया। तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उमर जे शहादत वक़्तु वॾा जलील क़दर सहाबी हज़रत उस्मान जहिड़ा, हज़रत अली अल मुर्तज़ा जहिड़ा, सोने हसन हुसैन जहिड़ा, हज़रत अबू हुरैरे जहिड़ा, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जहिड़ा, हज़रत नबी पाक जे चाचे हज़रत अब्बास जहिड़ा वॾा वॾा जलील क़दर सहाबी हुया। कंहिं बि एतिराज़ कोन कयो, सभई तरसिया। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम आयो, महफ़िल में शरीक थियो, पोइ चयो अल्लाह आमीन, पोइ सभिनि दुआ घुरी। मालूम थियो त असहाब जनाज़े खां पोइ दुआ घुरंदा हुआ। ऐं इहो बि साबित आहे त असहाबनि पंहिंजो तरीक़ो कोन हो, रसूलुल्लाह खां सिखियो हो। कंहिंखां सिखियो हो?
माना असहाब जो घुरन था त माना रसूलुल्लाह को सिखया हा न सही मुजादा हदीसन केतिरनि हदीसन में साबित आहे त महबूब करीम बि दुआ घुरिया महबूब जे असहाबनि बि दुआ घुरिया हे तव्हांखे भुलाईंदा मां मुंड में तव्हांखे ॿुधायो आहे त रसूलुल्लाह फरमायो अहिड़ा चंडरा पैदा थींदा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा तव्हांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं अॻे तव्हांजा आबा ॾाॾा दुआ घुरंदा हुआ कोन घुरंदा हाणे बेरे जो खयो आहे उन खां पोइ मुला छिता जी थिया आहिनि अलाह हिदायत करण जो आमीन अल्लाह से तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए वमा कुंत लदाइहिम इज़ युल्कून अक़लामहुम हाणे इन जे बारे में हेठि थो लिखे पियो त हिन आयत जो मतिलबु असांखे पढ़ी ॿुधायो त छा आहे पहिरीं पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त चिठी लिखण वारे खे खपे त हीअ आयत क़ुर मां लिखी अथई क़ुर में तर्जुमा लिखिया पिया आहिनि खोले वञी पढ़े हा ठीकु आहे दादा जॾहिं आयत लिखी खणी आयो आहे त तर्जुमे पढ़ण में को गुनाह थिए छा पर हुनजी नियत में यार रोलो हाणे हिन जे लेखे त मां वॾो को तीर हयो आहे अलाह ताला फरमाए थो वमा कुंत लदाइहिम तूं उते कोन है ऐं नबी इज़ युल्कून अक़लामहुम हो जॾहिं कुणा पे विधऊं हज़रत मरियम जी ॻाल्हि आहे जंहिं महिल बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा ॼाई आहे नंढड़ी आहे अल्लाह जे तरफ़ खां अमर थियो त मरियम खे केरु पाले कुणा विझो जंहिंजे नाले कुणो निकिरे सो पाले अल्लाह ताला नबी खे थो फरमाए तूं कोन है उते कोन है हाणे हिन मुला जो मतिलबु छा आहे त ॾिठी अल्लाह थो चए कोन है माना हाज़ुर नाज़ुर कोन्हे न सम्झो था अलाए न मां मुंड में चयो आहे त हिनखे ख़ुदा रुॻो ऐब ॻोल्हण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे हक़ ॻोल्हींदा ई न आहिनि पर मुला तोखे ख़बर कान्हे ख़ुदि हिन में मोहम्मद मिठे जो शान मौजूद आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा नबी तूं ते तोड़े कोन हुए पर तो अल्फ खाए तई सॼो किसो तो ॿुधायो तोड़े न हुए पर तोखे सभु ख़बर थी अब सम्झो था न अल्लाह ताला फरमाए थो तोड़े तूं ते ज़ाहिर में कोन हुए पर न हुजण जे बावजूद बि तो मोहम्मद जो इल्मु अहिड़ो आहे जो सवे साल जेको अॻु में तोखां वाक़ियो सो तो मोहम्मद जे आॾो ईअं आहे ॼण तो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पिए मुला तूं त ऐब थो कढे पर मुस्तफ़ा जो ऐब आहे कोन बे ऐब नबी खे ख़ुदा ऐब खां पाक बनायो आहे अलाए तुंहिंजो कहिड़ो मतिलबु अलाए थो तुंहिंजे दिमाग़ में कीड़ा पिया आहिनि अची मां दुआ थो कयां छल ख़ुदा हिदायत करे वमा तौफ़ीक़ी पारी पारी ॻाल्हि हीअ आहे त गैर मज़हब वारा ॿुधो बाबा गैर मज़हब वारा जेकॾहिं यारहीं शरीफ़ जो बकर कुहन गोश्त मुस्लमान खे खाइण लाइ ॾियनि उहो हालांकि कोई बि मुस्लमान थो छा इहो गोश्त गैर मज़हब जे यारहीं शरीफ़ जो खाइजे या न बाबा गैर मज़हब वारे खां मज़हब जे नाले ते का बि शइ वठणु हराम आहे सम्झो था अलाए न हिंदूअ खां भील खां कोलीअ खां वाणे खां मज़हब जे नाले ते इस्लाम जे नाले ते का बि शइ वठी कुही खाइणु जाइज़ न आहे तंहिंजे करे यारी सां हुनजो छा वञे माण्हुनि खे चवंदा त असां पीरान पीर खे मञूं था ॾिठो वञे त आहिनि इहे वाणिया भील वहाबिन खां बि चङा जो वाणिया त मञनि था पर असां वाणियनि खे कोन मञींदासीं छो जेकॾहिं पीरान पीर सां सची मोहबत अथनि त कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह आओ न सही हे ठगी था कनि ठगी रुगो असां सां त असां पीरान पीर खे मञूं था त कलमो भरियो न सही बेटाई साहब चवंदो आहे हर दम कनि हर नाम वाणिया कंदा आहिनि हर दम कनि हर नाम धोन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो इहे तव्हांखे चूचो बणाइनि था बेवकूफ़ बणाइनि था मुस्लमान खे यारी कराए छॾींदे वेझा ई न वञो हिननि जे इन खां वठो ई न को हिलाल ॿियो सुवाल ही आहे त हिक शइ सस्ती वठी किस्तुनि ते महांगी ॾियणु जाइज़ आहे वाहड़े जवान जा पुट जो हेॾो हुन त हेॾो मिड़े हिलाल कया अबा ओधर ते बि व्याज वठणु हराम आहे इहा बि वधाए वठिजे थी असां शरीयत में जाइज़ कान्हे का जेको अघु हुजे उन अघ सां ॾियो किस्त हुजे तोड़े हथो हथो हुजे ॿियो सुवाल आहे त झंडो लॻाइणु कीअं आहे छो त शिया था चवनि त हीउ झंडो लॻाइणु गाज़ी अब्बास आहे महिरबानी करे असांखे हिन जे बारे में वज़ाहत ॿुधायो अबा गाज़ी अब्बास जेको हो सो पुटु हो हज़रत अलीअ जो कंहिंजो पुटु हो
ॾाढे जो कंहिंजो पुटु हो इमाम हसन हुसैन जो भाउ हो पर इमाम हसन हुसैन जी माउ ॿी हुई हज़रत गाज़ी अब्बास जी माउ ॿी ही पीउ हिकिड़ो हो हुयो पुटु कंहिंजो अली साईं जो हाणे शिया था चवनि त हे झंडो गाज़ी अब्बास आहे हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हो गाज़ी अब्बास हो पुटु अलीअ जो हे गाज़ी अब्बास पुटु आहे बबुर जो कीअं हिकु जहिड़ा थिया अब बबुर जो पुटु आहे न काठी छाजी आहे बबुर जी या बेद मुश्क जी या निम जी हाणे मूंखे ॿुधा अलीअ जो पुटु ऐं निम जो पुटु हिकु जहिड़ा थींदा इहो झंडो गाज़ी अब्बास कीअं थियो इहो कूड़ा ठगी आहे ऐं नंबर 2 अॼुकल्ह त असांजे मुस्लमाननि खे अलाह शीशर हिदायत करे इहे वहाबी जेके चवंदा बाबा झंडो जाइज़ कोन्हे हाणे ॾिसंदो त मुल्ला जे मथे ते बि झंडो त मदरसे ते बि झंडो त मस्जिद ते बि झंडो आयो वेठा झंडो ॾिठो लोलू जहिड़ो नोलू ॾिठो नोलू नोरीड़ो ॾिठो न नोरीड़ो उहो छा आहे अबा नोरीड़ो हिकिड़ो जानवर आहे जंहिंखे पटा पटा थींदा ॾिठो अथव न अवां लाइ छा चवंदा हुनखे चई ॿुधायो वहाबिन जो झंडो बि नोरीड़ जहिड़ो अथव जिथे ॾिसो त नोरीड़ जहिड़ो पटा पटी मस्जिद ते बि झंडो त मदरसे ते बि झंडो हाणे वरी सुञ में बर में बयाबान में जिथे आबादी न को छा रोड ते मदरसो ठाहे वॾो धिको ठाहियूं था जेका गाॾी ब्रेक हणे ॾे पेसी अब आहे या न आहे हाणे इहे झंडा वहाबिन बि शुरू कया अथव अॻे झंडे खे चवंदा हा बाबा झंडो जाइज़ कोन्हे हाणे मस्जिद में बि झंडो मदरसे में बि झंडो जिथे काथे झंडो मुंहिंजा दाहे शीयन ये दोस्त कंहिं चिठी में चयो आहे त आम तरह सां हज़रत आशा सिद्दीक़ा जे लाइ चयो वेंदो आहे त अमीर मावे साईं बीबी साहिबा खे शहीद करायो इहा शीयन जो शोशो छॾियल आहे बीबी साहिबा पंहिंजे तबई वफ़ात सां विसाल फरमायो आहे जन्नतुल बक़िया में संदसि मज़ार आहे ऐं इहो अमीर मावे ते हिकिड़े क़िस्म जो इल्ज़ाम ऐं तोहमत आहे या ग़लति ॻाल्हि आहे बाग़ सिद्दक़ जे बारे में कुझु फरमायो बाग़ सिद्दक़ जे बारे में मां छा चवां बसि मां हिकिड़ो ई तव्हांखे लफ़्ज़ ॿुधायां थो त इमाम जाफ़र सादिक रज़ी अलाह ताला अन्हु खां कंहिं पुछियो आहे त इमाम जाफ़र सादिक बाग़ सिद्दक़ खसियो बीबी साहिबा खां अहल बैत जो हक़ फिरे आहे अवां इन जे बारे में छा था चओ त हज़रत इमाम जाफ़र सादिक ॾाढा सुहिणा अखर फरमाया पाण फरमायो त तव्हां था चओ त अबू बकर बाग़ सिद्दक़ जो खसियो ख़ुदा जो कसम आहे जे मां उन टाइम ते जहिड़ो हुजां हा त मां बि उहो ई फ़ैसिलो कयां हा जेको अबू बकर सिद्दीक़ कयो छो त अबू बकर सिद्दीक़ बाग़ सिद्दक़ जे बारे में फ़ैसिलो क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में कयो तंहिंजे करे असांजो इहो अक़ीदो आहे त इहो शीयन जी बकवास आहे ग़लति ॻाल्हि आहे ॿियो ई सुवालु आहे त बीबी आशा सिद्दीक़ा क़यादत कई ही हिन महिल बीबी का माई क़यादत करे सघे थी अवां कीअं था चओ त बीबी साहिबा क़यादत कई बीबी साहिबा त अमीर बावे सां तावन कयो हो क़यादत किथे बीबी साहिबा कई नबी पाक जी बुखारी में हदीस पापी थी आहे त उहा क़ौम कॾहिं बि कामयाबु न थींदी जेका क़ौम पंहिंजो सरबराह कंहिं औरत खे बनाए तंहिंजे करे इन रोशनी में असां चई सघूं था ॿियो ई सुवालु आहे त कारो कपिड़ो चवंदा आहिनि शिया त काबे जो गिलाफ बि कारो आहे रुगो ईअं कोन चवंदा आहिनि हो चवंदा तव्हांजे ॾाढी वार बि कारा आहिनि बथे वार बि कारा आहिनि हवा हीअं क़ुरान जा अखर बि कारा आहिनि इहो को दलील आहे पोइ जे भला सुभाणे कंहिं शीए जी ॾाढी अच्छी थी वञे त पोइ छा कंदो पोइ भला छा करे असल में असांखे शरई दलील खपे हे शीयन जो किताबु आहे तोहफ़त लवाम हिन में बाक़ाइदे हवालो मां नोट करे छॾिया लिखियो पियो आहे त कारो कपिड़ो मकरूह आहे ॿियनि किताबनि में लिखियो आहे कारो कपिड़ो मकरूह आहे हिकिड़े किताब जे अंदरि मां पढ़ियो आहे जंहिंमें वाज़े बीठो आहे त कारे कपिड़े जी इब्तिदा फिरौन कई अच्छा रहियो साल त काबतुल्लाह जो कारो गिलाफ आहे छा काबो मुकल्लफ़ आहे या गैर मुकल्लफ़ आहे पाण काबे खे तवाफ़ कयूं था ईअं न थिए काबतुल्लाह शरीफ़ खे सोन जो दरवाज़ो आहे काबतुल्लाह खे सोन जो मीज़ाब आहे पोइ छा पोइ दलील वठूं त काबे खे सोन जो दरवाज़ो असां बि सोन पायूं जाइज़ थी पवंदो या कोन थींदो इहो दलील ई ग़लति आहे ॾाढी जा वार कारा मथे जा वार कारा कपिड़ो बि कारो इहो त को दलील ई कोन्हे इहो हदीस त कान्हे काली कमली वाले शाइर जो चवण आहे शाइर बि जाइल मशहूरु थी वई आहे काली कमली वाले इहो को न का हदीस आहे न को क़ुरान आहे शाइर जो शेर आहे शाइर भला केरु हो अलाए हुनजी हैसियत कहिड़ी शियो हो अलाए वहाबी हो अलाए सुन्नी हो जी साईं हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जेको गुज़वात जे बाब में अचे थो मशहूरु त नबी पाक अलैहि सलाम जी ख़ासि करे गुज़वे मक्का फतह मक्का जे टाइम ते कनरावनि जी रिवायत आहे त नबी पाक आया मां ॾिठो हुज़ूर से ॾाची ते सुवार आहे हुज़ूर अलैहि सलाम जन नफ़िल पढ़िया जी त हुज़ूर खे कारो पटको ॿधल हो
इन जे बारे में असांजे उलमा ख़ासि तौर अल्लामा मनावी अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह, हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह इन टिनी सीरत जे किताब में लिखियो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात लाइ जिथे बि आयो आहे त कारो पटको नबी करीम खे ॿधल हो, उहो ग़ुज़वे जे ज़िमन में आयो आहे, माना लड़ाई जे ज़िमन में आयो आहे। फलाणी लड़ाई में कारो पटको बदलो, फलाणी लड़ाई में कारो पटको बदलो। लड़ाई खां अलावा कंहिं बि जगह ते नबी करीम जे कारे पटके जो सबूत कोन्हे। उन जे लाइ शेख साहब रहमतुल्लाह अलैह अल्लामा अब्दुल रऊफ़ मनावी लिखियो आहे त असुल छा हो त नबी करीम जी ज़ात बाबरकात ज़िरह बि पाईंदा। ज़िरह हिकिड़ी लोह जी खमीस हुई, इन जे लाइ कड़ियूं कड़ियूं हूंदी त जीअं तीर न लॻे, ज़िरह झले। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर साईं खोद पाईंदा हुआ, खोद माना लोह जो टोप। उहो लोह जो टोप अवां ॾिठो हूंदो जीअं मोटरसाइकिल वारा पाइनि था हेलमेट, या जीअं आम तरह सां फ़ौजी यानी को जिते हड़ताल बड़ताल हूंदी आहे त मथे टोप रखी बीहंदा आहिनि, पोइ अहिड़े क़िस्म जो टोप हूंदो हो जेको मथे जे धक जे बचाव जे लाइ नबी पाक अलैहिस्सलाम पाईंदा हुआ। पर उहो लोह मथे में पाइबो त लोह ज़ख़्मी कंदो, मथे खे लोह ज़ख़्मी कंदो। पोइ उन लोह खे बचाव जे लाइ हेठां नबी पाक जो हिकिड़ो ख़ासि कपिड़ो हूंदो हो, पटके तौर ॿधी छॾींदा हुआ। पोइ उन पटके जे तौर जे मथां लोह चाढ़े छॾींदा हुआ। ऐं लोह जो कमु आहे त ॿ टे दफ़ा बार बार लॻंदो त उहा शइ कारी थी वेंदी। त उहो रंगियल कारो कोन हो, बल्कि उन खोद जे करे, उन लोहे टोप बार बार लॻण जे करे उहो कारो थी वियो। पोइ ॾिसण वारे सच चयो त नबी पाक खे कारो पटको ॿधल आहे, सच थो चयो, कूड़ो कोन्हे। पर उहो असल में हक़ीक़तन कारो कोन हो, बल्कि उन लोहे टोप जे बार बार पाइण लाहिण जे करे उहो कारो नज़र ईंदो हो। उलमा जो फेल असांजे लाइ अखियुनि ते, पर असांजे लाइ हुज्जत रसूलुल्लाह जो फेल आहे। अलम जे लाइ आहे धरती जे हेठि वञण सां जेको निकाह वापसि कढी था पंहिंजे घर में अच्छा हा शिदत था कनि, आईंदा वञे ई न, इहो बि रोकण जो तरीक़ो आहे हिकिड़ो। हा नंढड़ा हूंदे ॿारनि खे दजाए बसि कर लुलू न खाई वञे हूंदो कोन्हे, पर ॿार खे दजाइबो। तौबा त दरवाज़ा खोलनि, अताइब मिन ज़ंब कमल लाज़म। निकाह वञण सां कोन थो टुटे, निकाह उन सूरत में टुटंदो आहे जॾहिं माज़ अल्लाह ख़ुदा ताला पनाह ॾे इंसान कुफ़्र करे विझे। को कुफ़्र जो फेल कयईं, कुफ़्र जो कलमो इस्तेमालु कयईं त पोइ ईमान खां ख़ारिज थी करण जे करे निकाह बातिल थी पवंदो आहे। पोइ जेका बि तव्हां उलमा हो तव्हां सम्झी सघो था त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे करण सां कुफ़्र थींदो आहे। अलम खे हथु लाथईं, अलम जे हेठां लंघियो, रसी जे भर में आयो त कुफ़्र कोन थी पियो। बहरहाल गुनाह आहे। वला तक़उदु बाद ज़िक्रा मअल क़ौमि ज़ालिमीन वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। ज़ालिमनि ॾे लाड़ो ई न कयो, तव्हांखे दोज़ख जी बाहि न छुए। इहो हिकिड़ो लाड़ो आहे न, वञणो हुन सां वेहणु। जे इब्न माजा शरीफ़ जी हदीस आहे, सरकार फरमात मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम। ही ज़रूरी ॻाल्हि आहे। मन इहा तव्हां अवाम, तव्हां उलमा हो पर तव्हां अवाम खे ॿुधायो, मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम। जेको बि माण्हू कंहिं क़ौम जो तादाद वधाईंदो क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो। इहो तादाद आहे न, 5 शिया हूंदा 200 जो वधी वियो। हुज़ूर फरमाइनि था मन कसर सिवाद क़ौमिन, कंहिं बि क़ौम जी जमात कंहिं वधाई फहुव मिनहुम, उहो उन मज़ा थी पवंदो। इन जे करे तव्हां पंहिंजे अवाम नास खे, अवाम अहल सुन्नत खे वाज़ह कंदा कयो त हिकु त तव्हांजो अक़ीदो कचो आहे, नंबर 2 तव्हांखे इल्मु कोन्हे, नंबर 3 तव्हां हुननि जी हिकिड़ी ताईद था कयो, हुननि जे तादाद खे वधाइण था चाहियो। तंहिंजे करे क़तई तौर सां बद मज़हब जे कंहिं बि जमायत में या कंहिं बि मजलिस में मख़सूस मज़हबी हुननि जे प्रोग्राम में शामिल न थियणु खपे। इन खां अवाम खे तव्हां बार बार रोकियो। क़ुरान शरीफ़ में काफ़ी आयतूं आहिनि, हदीसुनि में अचे थो ला तुवाकिलूहुम वला तुनाकिहुम वला तुशारिबूहुम, तव्हां हुन सां न खाओ न पीओ न हुन सां निकाह कयो, बिल्कुलु क़ता तालुकात कयो। अहिड़ा इस्लाम में ॾिसो न, इस्लाम त चवे थो त ग़ैर मुस्लिम सां क़तो तालुकात कयो, पर नबी पाक अलैहिस्सलाम जो हज़रत काब जो वाक़ियो मशहूरु आहे, जंग ते कोन थो वञे, सहाबी रसूल आहे, हुज़ूर साईं हुन सां क़तो तालुकात करे छॾी, हुन सां ॻाल्हाइणु छॾींदो। पोइ काफ़ी ॾींहंनि खां पोइ रोई रोई हज़रत काब जे लाइ क़ुरान शरीफ़ जूं आयतूं लथियूं। तौबा ताब थियो, को वीचारो जबल ते वेठो, हिकिड़ो सहाबी ड्रोड़ी वियो आहे, हुनखे ख़ुशख़बरी ॾिनी अथई, पोइ हुनखे कपिड़ो उछलाए ॾिनो अथई। त माना हिकिड़े सहाबी खां बि हिकिड़े थोरे कुफ़ुर बि कोन कयो हुई, ग़लती थोरी थी वई। उन ग़लती जे करे रसूल करीम अलैहिस्सलाम हुन खां क़तो तालुकात कयो।
तो माना जॾहिं हिकिड़े सहाबी खां कतो तलका थी सघे थो त बदमज़हब खां छो थियणु खपे कतो तलका थियणु खपे लाज़मी आहे ज़रूरी आहे रुगो चई चए सवाल आहे हिकु तोते बि हुजे पोइ छा अॼु जो लाइक़ु आहे तव्हांजी ॾाढे थोरो ॻाल्हायो उन्हनि जी तहक़ीक़ मूंखे कान्हे मां हे ॾिठा आहिनि मुराक़बे हाल वग़ैरह हुननि जो लिटरेचर या हुननि जो प्रोग्राम कहिड़ो आहे मालूमात थी त पोइ इनशाला तव्हांखे ॿुधाईंदा इहो आहे अहल हदीसनि खां बि चढ़ियल फिरको आहे जमात मुस्लिमीन जे नाले सां जंहिं जमात आई आहे जेके अहल हदीसनि खां बि मथे आहिनि बेअदब आहिनि गुस्ताखनि सफ़ा इहे सम्झो ख़ारिजी आहिनि ख़ारिजनि जो टोलो आहे मां पाण हिकिड़ो दफ़ो नंढो हुउसि जॾहिं असां इम्तिहान ॾींदा हुआसीं ओरिएंटल कॉलेज जा पोइ यादि थो अचे त मां हिकिड़े अलाए कहिड़े इम्तिहान ते छो त अञा नंढा हुआसीं तालीम बि एतिरी कान हुई ख़्यालु थियो त भला वञी अली जा कदम ॾिसो अली साईं सां मोहबत त असांजी आहे न अली रुगो शीयनि जो त कोन्हे असांजो त अली आहे पोइ इन नियत सां त हज़रत अली जा कदम आहिनि वञी ज़ियारत कयां हालांकि न का मूंखे तहक़ीक़ हुई न का ॼाण हुई पर उते जॾहिं वियुसि त मां कदम ॾिसी मुंहिंजे ज़मीर फ़ैसिलो कयो त अली जो कदम आहे ई कोन वजह हुनजो इहो त उते जेको कदम शरीफ़ ठहियल आहे उन में सजदो ॾेखारियो अथनि पेर गोॾा निराण जो निशान ऐं हथनि जो निशान हाणे तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहो हिकिड़ो मसइलो आहे त जॾहिं माण्हू नमाज़ में सजदो कंदो आहे त हथ सजदे सां गॾु हूंदा आहिनि नक जे साम्हूं अखियुनि जे साम्हूं हथ हुजनि पर तव्हां हाणे हैदराबाद जे वञण ते ॾिसो वञी त अली साईं जो जेको सिर मुबारक आहे सो अधु फुट खनि अॻिते हथ मुबारक पोइते लॻा पिया आहिनि ऐं पेर बि हिकिड़ा दाफोड़े जहिड़ा ठहियल आहिनि अली साईं त हसीन जमील हो हुनजा सुहिणा पेर हा अहिड़ा ऐं ॿिए नंबर में तारीख़ ॿुधाए कान थी त को अली साईं सिंध में आयो आहे आयो ई कोन्हे को पेर ते किथे ठहिया मदीने में सॼी ज़िंदगी गुज़ारी उते पेर लभे कोन थो हिते किथां आयो आहे इहो मलंगनि ठाहे रखी छॾियो आहे हा न न ग़लति आहे सभु ग़लति रिवायतूं आहिनि न न ग़लति ॻाल्हि आहे न सिंध मां शादी कान कई आहे सिंध जो नस्ल वियल हो ॿाहिरि उते अरबस्तान में उन्हनि जे नस्ल दर नस्ल में जा हज़रत साईं शादी कई आहे सिंध मां हितां को शाहपुर चाकर में पढ़ण जी कोन हुयो पर मतिलबु आहे त सिंध जो नस्ल कबीलो हिकिड़ो उते वञी मुंतक़िल नकुल मकानी करे रहियो आहे पोइ उन्हनि जो नस्ल रहंदो आयो सिंधी सरबा आया पोइ उन्हनि जे ख़ानदान मां हिकिड़ी औरत हुई जेका हज़रत अली जे निकाह में आई इहो वाक़ई आहे तहक़ीक़ न आहे अल्लाह अलम सवाल हज़रत अली साईं रज़ी अलाह ताला जे बारे में ऐं संदन तारीख़ जे बारे में तव्हां काफ़ी वज़ाहत फरमाई आहे हाणे आख़िरी असांजो सुवाल आहे त जमियत उलमा सिकंदरिया जा आलम उहे आसान ऐं मुफ़ीद किताब ॿुधायो जेके अहल सुन्नत जे आलमनि लिखिया हुजनि जेके हिन जे मुताले में असांजे में हर वक़्तु रहनि शीयनि जे लाइ जेकॾहिं तव्हां तहक़ीक़ करणु चाहियो था त शीयनि जे बारे में तव्हांखे वधि खां वधि हिन मौजूदा दौर में सुठे खां सुठे तक मौलाना मोहम्मद अली रज़वी साहिब जो किताब लिखियलु आहे लाहौर वारे जो तोहफ़े शिया चवंदा बा ॾिठी असांखे ॻाल्हाए विया कहिड़ी महिरबानी कयां ॻाल्हायां न न न न न न बाबा असां ॻाल्हाइण वारी जमात मूं न आहियूं मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला क़ुर में फरमायो यक्शिफु साक़ क़ुर असांजे किताबनि खे छॾियो क़ुर खे त मञो था न ॾाढे चओ क़ुर खे त मञो था न अल्लाह ताला पंहिंजे क़ुर करीम में फरमायो त अल्लाह ताला क़ुर में हथनि जो बि बयानु कयो यदुल्लाह अल्लाह से फरमायो जो मुंहिंजा हथ आहिनि पर अल्लाह पाक जी हथनि मां मुराद आहे अल्लाह जी कुदरत जेके बेमिसाल आहिनि चओ छा आहिनि उहे असांजे हथनि जहिड़ा न आहिनि अल्लाह तबारक व तआला बि ईअं फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं क़यामत क़रीब थींदी त महिल ख़ुदा तबारक व तआला पंहिंजी पिनी खे खोलींदो अल्लाह ताला असां जहिड़े हथ पेर पिनी खां चओ पाक आहे असां अल्लाह साईं खां
इन्हीं में खुदा जाने हे मुतशाबिहात जा लफ्ज़न खुदा जाने खुदा जी कुदरत जाने छा मक़सद आ। हिन चिट्ठी में लिखियल आ त तव्हां सुन्नन जे किताब में लिखियल आ शिया था चवन पिया त अल्लाह पाक तव्हां जो क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम में जंग विझंदो, पोइ जंग विझंदो त पोइ जहन्नम विसामी वेंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, असल में तव्हां खे सम्झ में ॻाल्हि कान आई आहे। अल्लाह ताला जंग खां बि पाक आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जो मालिक आहे। ख़ुदा ताला जी मर्ज़ी आहे, जीअं वणेसि तीअं करे रब करीम जी ज़ात खे जंग विझण जी ज़रूरत कहिड़ी पवंदी। होॾो चवंदो आहे इज़ा अराद शयन ऐं यकूल लहू कुन फयकून। अल्लाह सी इरादो कंदो आहे थी पओ त थी पए, पोइ जंग विझी दोज़ख खे विसाईंदो। जे कुन सां विसाएसि त मर्ज़ी जो मालिक आहे। बाक़ी रहियो साल शीयन जो, त शिया था चवनि। अब पोइ शिया था चवनि त भला पोइ असां शीयन जे चवण ते हलंदासीं छा? शीयन जे चवण ते असांखे हलणो कोन्हे को। छाजे करे त हे चाचा चिबड़सी आहे, जे करे त क़ुरान खे ई कोन मञींदा आहिनि। हे त चवंदा त असां वारो क़ुरान 30 पारा नाहे, असांजो क़ुरान 40 पारा आहे। जेको गायब इमाम वटि आहे उहो इमाम सगोरो गार में गायब वेठो आहे। ऐं हे कॾहिं कॾहिं छा चवंदा आहिनि अज्जलल्लाहु फर्जहू, अज्जलल्लाहु फर्जहू। देखे अल्लाह पाक जल्दी शल खुदा इन्ही इमाम खे असांजे खे गार मां कढी अचे। हिननि वारो इमाम 1000 साल थियो आहे, अञा गार में वेठो आहे। पाण शियन लिखियो आहे त ईंदो कॾहिं, चए थो तॾहिं ईंदो जॾहिं पक्का सच्चा 313 शिया रूह ज़मीन ते पैदा थींदा। पोइ इमाम चवंदो हाणे कुझु न कुझु मुंहिंजा मुरीद आहिनि 313 पोइ निकिरा। तंहिंजी माना है रते देरे वारा, नए देरे वारा, बगुल देरे वारा, पंजू देरे वारा, लाड़काणे वारा, ये अञा पक्का शिया न आहिनि जो 313 थियनि ई कोन था। ये जेके राज जुलूस कढंदा सभु कूड़ा, चओ चओ सभु। जेकॾहिं बाबा हे सभु सच्चा शिया हुजनि त इमाम अचे हा न, ॾाढे त ॻाल्हि अचे हा न। पाण चवनि था त जॾहिं इमाम तॾहिं ईंदो जॾहिं पक्का शिया 313 थींदा। पोइ जॾहिं 313 अञा चाचा चिबड़ थिया ई कोन आहियो, तव्हां त कूड़ा हो। को सच्चा शिया वठी तो पोइ ॾिसंदा तुंहिंजी ॻाल्हि खे। अल्लाह तबारक व तआला सम्झ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अहले सुन्नत वल जमात जी जमात सां खहण जी कोशिश न कंदा कयो। असांजे मज़हब खे छेड़ींदा न कयो। अवां जा जॾहिं प्रकार पधरा थिया त पोइ पाण ई ख़बर पइजी तव्हांजो अक़ीदो मां बयानु कयां, जॾहिं मुते जो बयानु कयां, लफ़े हरीर जो बयानु कयां, ॿिया बयानु कयां त मज़ो अची वेंदो मज़ो। पर हाणे मीलाद वारे भलारे ज़िक्र में इहो गंद कोन था ॿुधायूं, हुननि वारो गंद। असां पंहिंजो ईमान बचायो आहे, चओ आमीन। इंशाअल्लाह ताला वरी को ॿियो टाइम रखजा त वरी इन्ही जमात जी मरमत करे ॾेखारींदोसां इंशाअल्लाह ताला। मतां ख़ुशि दिल असां को पासो करे विया। असीं तव्हांखे सुञाणूं था तव्हां क़ुरान जा मुनकिर आहियो। क़ुरान जो मुनकिर मुस्लमान हूंदो आहे? ॾाढे ॻाल्हायो। अड़े तव्हां था चओ त क़ुरान 40 पारा हो 10 पारा बकरी खाई वई। पोइ तव्हां शीयन खां असांजी बकरी ॾाढी आहे, तव्हां असां सां कहिड़ो मुक़ाबिलो कंदव? तहां वारे क़ुरान जा 10 पारा बकरी खाई वई। पोइ जॾहिं तहां खां असांजी बकरी ॾाढी आहे त पोइ तव्हां असांजो मुक़ाबिलो कहिड़ो कंदो? अल्हम्दुलिल्लाह मुहम्मद करीम ते जेको क़ुरान नाज़िल थियो अॼु बि आहे, क़यामत ताईं हूंदो। तव्हां असांजो अक़ीदो आहे क़ुरान इहो सचो आहे, चओ क़ुरान इहो। शियन खे मुंहिंजी चैलेंज आहे, शियन खे मुंहिंजी चैलेंज आहे, रते देर वारनि खे चैलेंज आहे। अवां पंहिंजे किताबनि मज़ा साबित कयो त क़ुरान सही आहे, या त मां थो साबित कयां त तव्हांजे किताबनि में 4000 रिवायतूं लिखियूं पियूं आहिनि, जन 4000 रिवायतुनि में लिखियल आहे शिया था चवनि ही क़ुरान कूड़ो आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे, क़ुरान सचो आहे कूड़ो आहे? हा बस पोइ सचो आहे, अल्हम्दुलिल्लाह असांजो सचो आहे। इन्हनि जूं 4000 रिवायतूं कूड़ था हणनि पिया। अल्हम्दुलिल्लाह इहो असांजे किताबनि ते बि कूड़ हणंदा आहिनि। असां ते क़ुरान ते जेके कूड़ हणनि था तो असां ते छो न हणंदा मुंहिंजा जड़ा। बाक़ी ॿी चिठी में लिखियल आहे त हू हमरा चवनि था त नबी खे ग़ैब जो इल्मु कोन्हे। अब आप छा थी पियो जो हू पिया चवनि, फली पिया चवनि, हू था चवनि त ग़ैब जो इल्मु कोन्हे, क़ुरान थो चवे आहे। अब केरु थो चवे? चओ क़ुरान। ॾाढे जो केरु थो चवे? हू था चवनि नबी खे ग़ैब जो इल्मु कोन्हे, हू था चवनि पिया चवनि। पर अल्लाह जो क़ुरान थो चवे त नबी करीम खे अल्लाह ताला ग़ैब जो इल्मु आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा। अल्लाह आलिमुल ग़ैब कहीं अरे गैरे नथू खैरे जहिड़े तहिड़े खे ग़ैब जे मथां वाक़िफ़ कोन कंदो आहे। इहा शइ अहिड़ी आहे जो जहिड़े तहिड़े खे ॼणी कान्हे। जागो था। आलिमुल ग़ैब, रब आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन।
मुद्दन में नकरो आ। अल्लाह ताला फरमाए तो जेड़े तेड़े कह के मां रब करीम गैब जो इल्म को न दींदो आहियां या जेड़े तेड़े के जणी कान्हे अगते इल्ला मन इर्तदा मिर रसूल जे रसूल ते राजी थींदो हां तंहिंखे गैब जो इल्म ॾेई छॾींदो आहियां। आप साहब कुरान जी आयत जो जिन को भेजे न बाक़ी असां खां ज़ोर कुरान थो चवे ही था चवन त नबी के गैब जो इल्म कोन्हे तू इनके छॾे ॾे। ये घणी बकवास कंदा आहिनि इन जे बकवास ॾे कन ई न ॾे ये सभु कूड़ हणंदा आहिनि ही था चवन कोन्हे कुरान थो चवे आहे। चओ कुरान थो चवे अल्लमक मा लम तकुन तअलम वकान फदलुल्लाहि अलैक अज़ीमा। बे हंद अल्लाह ताला जल्ल जलालु अमल वालो फरमायो वमा हुवा अलल गैब बिदनीन मुझो मोहम्मद करीम गैब जे ॻाल्हियुनि ॿुधाइण में बखीली कंदो ई कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए तो ज़ालिक मिन अंबाइल गैब नूही इलैक। ओ मुझा मोहम्मद करीम है सब गैब जूं ख़बरूं हम जेके मां रब करीम तो मोहम्मद दे वही कयूं आहिनि। सुभान अल्लाह। केतिरो तोखे ॿुधायां कुरान शाहिदात रसूलुल्लाह के गैब जो इल्म आहे। अल्लाह जहिड़ो कोन्हे अल्लाह जो ज़ाती आहे मुस्तफ़ा जो सिफ़ाती आहे अल्लाह जो ला महदूद आहे मुस्तफ़ा जो महदूद आहे अल्लाह तबारक व तआला जो वाजिबुल बका है नबी करीम अलैहिस्सलाम जो जाइज़ुल फना है नबी करीम जो इल्म अल्लाह जे इल्म जहिड़ो कोन्हे अल्लाह जो ॾिनल आहे मुस्तफ़ा जो वरतल आहे। बाक़ी केतिरो ॾिनई हिकिड़ी ॾियण वारे खे ख़बर ॿी वठण वारे खे ख़बर आहे। असांखे ईमान ऐं अक़ीदो आहे त रसूलुल्लाह के खुदा गैब जो इल्म ॾिनो आहे। इत्क़ाद रखो खुदा जे हबीब खे खुदा ताला गैब जो इल्म हे त वहाबी रुगो ईअं कोन था चवनि त नबी खे गैब जो इल्म कोन्हे हिननि वहाबी लिखियो आहे त नबी खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। चओ त मां तव्हांखे किताब जो नालो ॿुधायां बराहीन कातिया मौलवी खलील अहमद अंबेठवी लिखियो आहे मौलवी रशीद अहमद गंगोही उन जी सनद ते तस्दीक कई आहे ॿई हिननि जा चोटीअ जा आलिम आहिनि। उन ॿिन्ही मौलवियुनि पंहिंजे किताब में बराहीन कातिया में लिखियो आहे त नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। ओ अंधा भित त 4 फुट 3 फुट हूंदी रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकाह जा जेके मुरीद आहिनि पीरान पीर चवे थो त सिज उभरे सिज लहे मुंहिंजो मुरीद उभरण सिज वारी जाइ ते मां सिज लहण वारी जाइ ते मुरीद जी उघड़ खुले सॾु करे ढकण मुंहिंजो कमु आहे। वॾो हिकिड़ो हिन मौलवी ठाहियो आहे मौलवी हमादुल्लाह हाणे वीचारो मरी वियो उनजो हिकिड़ो किताब लिखियो अथनि सिंधी में सो मां वरी ख़रीद कयो आहे। जागो था मां ख़रीद कयो आहे ॾोकड़ मुंहिंजा किताब हुननि जो वठी मूं रखियो आहे मुर्शिद हाले जेवी किताब जो नालो आहे। चओ त कॾहिं ॿिए दफ़े खणी ईंदुसि। उन्ही में लिखनि था त हिकिड़ो सूमरो हो हाजी साहब जागो था नाराज़ त कोन थींदो न पन्ने जो हो पन्ने जो साईं मुर्शिद हाले जीवी जो मुरीद हो हज ते वियो समझो था वो हज ते वियो पंध वेंदा उन ज़माने में कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी अलाए किथे जबलनि में एॾे अरब जे मुल्क में पाणी खुटी वियो। जागो था ॿुधजो गौर सां मां छेड़ियो अथव त ॿुधो साईं पोइ चईं पोइ छा थियो जो पाणी खुटी वियो उन असांजे सूमरे मुर्शिद मुरीद जो पाणी खुटी वियो ॿिया बि संगती मरण पिया किरण बस वञी किरिया बेहोश थी पाणी ख़राब आहे बाबा उञ छलण लॻे बुख माण्हू सही वेंदो उञ मुश्किल आहे उहो बेहोश थी किरियो अखियूं ॿूटियूं पियो निंड में पियो आहे अञा जो खणी ॾिसे अखियुनि ॿुटुनि में त हाले जी वारो बुज़ुर्ग मथो बीठो आहे चए थो घबराए न उथी हे रुगो हीअं जबल टप त पाणी जो थधो खूह परियां बीठो थी वरी जी अखियूं बड़खियूं पटियुमि उथियुसि उथी से वरी उथियुसि उथो जीअं तीअं करे उहो जबल टपी अञा ॾिसां त बराबरि थधो खूह आहे पाणी बि आहे पाणी बि पीतोसीं ठंडा बि हयासीं दिलि बि ठरी पई वरी पाणी भरे निकितासीं हज ते वियासीं हज ते वञी फिरी गिरी जीअं जो दरगाह ते पहुतुसि उथंदे मुर्शिदो दीदार कयां जो त जीअं जो हाले जी शरीफ़ पहुतुसि त मूंखे थो हमादुल्लाह चवे ॾे ख़बर पाणी कीअं पीआरियो हो मैं जागो था कौन था जागो हा त भींग थे हा छा चयई पानी के पियारो मैं अब हाणे ॾिसो हाले जी थी काथे पन्ने में
ॻाल्हायो काथे थी ऐं हिन खे काथे पाणी खुटो आहे अरब में पहिरीं ॻाल्हि त हुनखे ख़बर कीअं पई हमादुल्लाह खे त मुंहिंजो मुरीद उन नथो मरे हिकिड़ी ॻाल्हि ॿिए नंबर में पहुतो कीअं उते अची उथी जाग पाणी वञी वठ टे नंबर में हुन पाणी बि लधो वरी मोटी आयो त हुनखे ॿुधायो कंहिं ख़बर कीअं पस पाणी कीअं प्यारो मां अड़े शर्म नथो अची बेहयाव तूं पंहिंजे मुल्ला जे लाइ चवीं थो मुल्ला जे लाइ अलाए हुनजो कहिड़ो मौत थियो उन जे लाइ अलाए कीअं थो चवीं त तुंहिंजे मुर्शिद खे हा कमाल करामत ही मुंहिंजे रसूलुल्लाह जे लाइ ग़ैब जो इल्मु कोन्हो भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे ॿुधी नथो मरी चओ मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे हिननि कूड़ जी करामत ठाही हिननि छा ठाहियो आहे कूड़ जी करामत ठाही अथनि कूड़ जी करामत मिड़ई साईं खे पढ़ायूं दस्तूर अथव मुर्शिद में अफ़ाल हुजे न हुजे मुरीद पढ़ाईंदा पीरान में परंद मुरीदान में परानंद पीर उॾरंदा असली कोन मुरीद उॾारींदा पोइ मां उन गुनाह जे कम खां तौबा पोइ माशाअल्लाह ॾाढ़ी बि रखियमि खणी मुवाहिद बि थी वियुसि ऐं साईं जो मुरीद थियुसि पको उन माई खे विसारे छॾियो जागो था इहो किताब मुर्शिद हाली जी में लिखियो पियो आहे छपायो ख़ुदि हाले जी वारे पीर आहे चवे थो पोइ उहो पाण थो चए त मुंहिंजा तालुकात माई सां मूं फिटाए छॾिया छॾे ॾिनमि कुदरत मुंहिंजी ख़ुदा जी 15-10 साल खां पोइ बाग़ हो मुंहिंजो उते खूह हो उते साईं ओचितो हा माई अची खूह ते पाणी भरण पाणी जो भरण आई त पुराणा फट जाॻिया हुन बि शरारत कई मुंहिंजे नफ़्स बि शरारत कई नाराज़ त कोन था थियो न मां त तॾहिं चयो न त रंग में भंग था विझो छो त मुंहिंजे बि नफ़्स शरारत कई हुनजे बि नफ़्स शरारत कई हाणे हुजऊं ॿई ॿ बाग़ में बसि ॿियो थियो ख़ैर हाणे मां बि तयारु हू बि तयारु माशाअल्लाह मुवाहिदो तयारु थी वियो छो त मां जंहिं महिल तयारी कई कि अञा जो खणी ॾिसां त साईं असांजा हाले जी वारा लठ खयूं मुंहिंजे अॻियो बीठा आहिनि मूंखे पिया चवनि हाजी थी करे अहिड़ा भॾा कम कबा आहिनि चई माखो त हर शइ विसरी वई बसि ईअं वञी किरुसि जहिड़ो बेहोश थियुसि वठी घर भॻुसि तप अची वियो 3 ॾींहं 3 रातियूं तप में गुज़ारियुमि नेठि 3 ॾींहं खां पोइ उथी तड़बड़ करे तौबा ताब थी करे साईं वटि वञा खिली थो चवे हाजी थी करे अहिड़ा भॾा कम कबा आहिनि जागो था वदड़ा खुदा जे वास्ते बिली मां तुंहिंजो सजण आहियां मां तुंहिंजो वहाबी दुश्मन कोन आहियां मां तो चवां त तूं पंहिंजे मौलविन जूं करामतूं कमाल बयान करी थो उन्हनि खे ख़बर पवे थी पई ऐं रसूलुल्लाह जे लाइ चवी थो भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे का मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम अला खुदा कायनात बनाई आहे मुस्तफ़ा खे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर आहे अल्लाह से तव्हांजो ईमान सलामत रखे हाणे मुखालिफ़ एतराज़ कंदा आहिनि हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायो उनजो जवाबु ॿुधायां त तुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो हुज़ूर करीम जॾहिं ख़ैबर विया हा काथे बाबा ज़ोर सां उते महबूब करीम पंहिंजे फैज़ सां बरकत सां शेरे ख़ुदा जे हथां ख़ैबर खे फतह कयो ॿुधल अथव न उते मुंहिंजा दोस्त हिकिड़ी यहूदी आणी उहे मुशरिक न हा अॼोका यहूदी मुशरिक आहिनि लेकिन उन ज़माने में मुशरिक न हा उहे मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो नबी मञींदा हुआ ऐं अल्लाह पाक खे वहदहू ला शरीक मञींदा हुआ कंहिं बि बुत जी मूर्ति जी पूॼा कोन कंदा हुआ इबादत कंहिंजी कंदा हुआ अल्लाह जी कंहिंजी कंदा हुआ उनखे सरबो हो अहले किताब छा सरबो हो ऐं क़ुरान में लिखियल आहे हदीसुनि में अचे थो असांखे अल्लाह पाक जो हुकुम आहे त जेके सचा अहल किताब हुजनि त उन्हनि जो खाधो तव्हां खाई सघो था सम्झो था अलाए न छाजे करे त हू मुशरिक लेकिन अॼुकल्ह जा यहूदी मुशरिक आहिनि उहे हज़रत उज़ैर खे अल्लाह जो पुटु चवंदा आहिनि ईसा खे अल्लाह जो पुटु
मुशरिक चइबो, लेकिन नबी करीम जे ज़माने में जेके यहूदी हुआ उहे यहूदी ज़रूर हुआ पर मुशरिक न हा, अहले किताब हा ऐं शरीयत में उन्हनि जो खाधो पीतो खाइण जाइज़ हो, उन्हनि जी कुठी भी हिलाल हुई तो उहे बि कहंदा हा बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे। कीअं कहंदा हा चओ? ॾाढे जो कीअं कहंदा हा? तंहिंजे करे उनजी कुठी हिलाल हुई, खाधो बि हिलाल हो। यहूदियाणी हिकिड़ी बकरी कुठी, बकरी कोई उनखे अल्लाह अकबर करे। कीअं कहंदा हा चओ? ॾाढे जो कीअं कहंदा हा? तंहिंजे करे उनजी कुठी हिलाल हुई, खाधो बि हिलाल हो। यहूदियाणी हिकिड़ी बकरी कुठी, बकरी कोई उनखे टांडनि ते भुॻई, पर उन बकरीअ में हुन ज़हर मिलायो। छा मिलाई? अहिड़ो कातुल ज़हर जो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। छाजे करे? उन यहूदियाणी पंहिंजे किताबनि में पढ़ियो हो त आख़िरी नबी जेको मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो उन जूं ॿियूं त लखे निशानियूं हूंदियूं, पर हिकिड़ी उन जी इहा बि निशानी हूंदी जो उन मुहम्मद करीम खे ज़हर असर कोन कंदो। छा असर कोन कंदो? हाणे उन यहूद टई अखर हिकिड़े अदड़े जा आहिनि, घरऊं मानी खाई सीड़जी वेही लिखियो थी, या त हुनखे मालूमात वठणी आहे या वरी घर चई आयो हूंदो त ॾिसो केतिरो मुला खे ॿुधायां। आहिनि अखर हिकिड़े जा। लिखे थो साईं ॿुधायो त मथे उघाड़े निमाज़ पढ़णु जाइज़ आहे या न? अबा कुरान पाक जी आयत आहे। अल्लाह ताला फरमाए थो खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिदिन। ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, तव्हां जॾहिं निमाज़ पढ़ण मस्जिद में वञो त मुकमिल तरह सींगार जी कपड़ा पाए वञो। अल्लाह ताला त चवे थो त सींगार जी वञो, मुकमिल कपड़ा पाए वञो। हाणे तूं कमल गंजी में निमाज़ बीठो पढ़ो, कमल मुंहिंजा पटको लायूं बीठो जो मथो घाड़ो कई बीठो जो, पोइ अलाह जो चवण त कोन कई। तंहिंजे करे मथे उघाड़े निमाज़ पढ़णु बेअदबी आहे। छा आहे बाबा? हिकिड़े माण्हू मूंखे चयो निमाज़ त थी वेंदी न, चयो वाह रे जवान पढ़ियो सुधरियो, वाह जो बेअदबी थी पोइ निमाज़ किथां थींदी? अदब आहे त निमाज़ आहे, जे अदब कोन्हे त निमाज़ बि कान्हे। अल्लाह ताला तव्हां असांखे मथो ढके निमाज़ पढ़णु नसीब फरमाए। चओ आमीन। ॿियो सवाल आहे, इशा जी निमाज़ जो टाइम केतिरो आहे? वाह रे चाचा चिभड़ तोखे अञा ख़बर कान्हे? इहो बि अब्दुर्रहीम जे लाइ रखियो वेठो हो, टाइम केतिरो आहे? जा बच्चा अब खबर कान्हे। खुदा का समझे, खुदा का हिदायत करे। मुंहिंजा दोस्त, इशा जो टाइम बाख फुटीअ ताईं आहे, पर आदीअ राति खां पोइ पढ़णु मकरूह आहे। आदीअ खां अॻे अॻे पढ़ो, पर मजबूरी आहे त बाख फुटी ताईं पढ़ी सघिजे थी। अलाह साईं निमाज़ी करे वञो आमीन। वरी मसइलो काबतुल्लाह शरीफ़ जी तस्वीर हुजे त उन ते निमाज़ पढ़णु जाइज़ आहे या न? मुसल्ले ते जेकॾहिं को माण्हू 21 तारीख़ फौत थी वञे थो त उन जी क़ब्र जे मथां कोका था 21 तारीख़ ते, 21 माना 21, 23, 25, 27 ईअं न 21 मरी वञे त उनजी माथे कोका था फसनि, धागा था वेढ़नि त मथां इहो ॼन खे छिक करे। अबा भला जे इहो ॼन खे छिक थो करे त इन्हीअ खे कंहिं छिक कई? खुदा खुदा कयो, ये तोवारा धागा तोखे मौत खां बचाईंदा, ये कोका तोखे बचाईंदा। मौत ईंदो त मुंहिंजा अदा कंहिं खे बि कोन बख़्शींदा, माण्हू मरी वेंदो। इहो जाहिलनि जो तरीक़ो आहे, इस्लाम जो तरीक़ो कोन्हे। चओ सुभान अल्लाह।
मुसल्ले ते निमाज़ जंहिंते काबो हुजे ऐं मदीनो छपियल हुजे उन ते पेर ॾेई निमाज़ पढ़णु मकरूह आहे, सुठो कोन्हे। छो त तस्वीर बैतुल्लाह जी आहे, मदीने शरीफ़ जी आहे। इहा पेरनि में न कबी, इहा अखियुनि ते रखबी। देखो त जंहिं दम जी जल जी झोलीअ वारो मौलूद ॿुधायो, मां को मौलूद ई आहियां। बसि बाबा मौलूद मौलूदनि जी घुराइजो, मां त मौलवी माण्हू आहियां। मुफ्ती साहब अर्ज़ आहे त क़ुर शरीफ़ जे हेठां माल ढोर वग़ैरह इनखे टपाइजे छो? बीमारी करे चोरी जो ढगो न टपाइजो। पंहिंजे हक़ हलाल जो हुजे त कपिड़ो माण्हू असांजे सिंध में रवाज आहे, कपिड़े में माण्हू क़ुर शरीफ़ रखी ॿ हेॾो जलेबी अदा ॿ हेॾो हेठो कंदा या नेक सौण आहे त अल्लाह जे क़ुर जे सदके शफ़ा थी पवंदो। मना कान्हे। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे ॾाढ़ी बि आहे, वाइज़ ॿुधण जो बि ॾाढो शौक़ीन आहे, पर सिगरेटी आहे। उन जे बारे में वज़ाहत कयो, नालो खण त वज़ाहत कयां, कढाई त भतम बाक़ी मां खाम खाधो मौलवी खे पेशीमान करे जहिड़ो घर जो हण मौलवी जे मथे में इहो पक पाण न ठहंदो हूंदो न। सिगरेटी त सॼो जहान आहे, ख़ुदा हिदायत करे। पेश इमाम जी गैर मौजूदगी में बिना ॾाढ़ी वारो निमाज़ पढ़ाए सघे थो? अबा बिना वुज़ू निमाज़ जाइज़ आहे? ॻाल्हायो त जे बिना वुज़ू निमाज़ जाइज़ कान्हे त बिना ॾाढ़ीअ जे बि इमामत जाइज़ कान्हे। जंहिंजी ॾाढ़ी न आहे उनजे पुठियां निमाज़ पढ़णु जाइज़ ई कान्हे। ॼण तव्हांजी कज़ा थी वई, उहा अकेली पढ़ी छॾियो पर बिना ॾाढ़ी वारे जे पुठियां न पढ़ियो। ॾाढ़ी बि उनजी जंहिंजी पूरी मुठ हुजे, 4 आङुर हुजे, जेकॾहिं इन खां बि नंढी आहे त उनजे पुठियां बि निमाज़ जाइज़ कान्हे। अलाह साईं तव्हां असांखे नबी जी सुन्नत रखण जी तौफ़ीक़ ॾे। तरावीह बि निमाज़ आहे, जनाज़ो बि निमाज़ आहे, जुमो बि निमाज़ आहे, तरावीह बि निमाज़ आहे। केरु था चवनि? आम माण्हू खणो खॾ में आलमनि वारी ॻाल्हि कयो। बाबा तरावीह बि उन जे पुठियां पढ़ो जंहिंजी ॾाढ़ी सुन्नत ते हुजे। माण्हू जेके चवंदा आहिनि त फर्ज़ निमाज़ न, बाक़ी तरावीह जाइज़ आहिनि। जीअं मोल साहब थो चवे इहा ग़लति आहे, तरावीह बि उनजे पुठियां नाजाइज़ आहिनि। अलाह ताला तव्हां असांखे पेश इमाम उहो ॾियो जंहिंखे नबी पाक जी सुन्नत हुजे। जी नंढड़े जे पुठियां बि जाइज़ कान्हे, नाबालिग जे पुठियां जाइज़ ई कान्हे। नाबालिग जे पुठियां जाइज़ कान्हे। जे बालिग आहे ऐं ॾाढ़ी अञा कान आई अथसि पोइ जाइज़। जज़ाकल्लाह। औरतुनि खे जुमे जी निमाज़ जी जमायत कराइणु जाइज़ आहे या न? असां त कोन कराईंदा आहियूं, मुल्के वारा कराईंदव छा? बाबा औरत ते जुमे जी निमाज़ आहे ई कान। जंहिं ते औरत ते निमाज़ ई कान्हे उन ते जमायत कहिड़ी आहे? सम्झो था न? अलाह हिदायत कंदो आहे। अॻारो मानी खां अॻु में बि कंहिं पुछियो पर पक न पियो आहे, पुछो त जमायत में पुछो, पुछो भला जमायत में। सफ़र महीने जी पोईं अरबा मुस्लमाननि खे ख़ुशी करणु जाइज़ आहे या न? अबा कहिड़ो सफ़र जे महीने ॾोह कयो आहे? मुस्तफ़ा जी ज़ात जी उम्मत लाइ कुल यौमिन हुव फी शान। अल्लाह ताला फरमातो 12 ई महीना मुस्लमाननि जे लाइ शान वारा आहिनि। इहो जेको आम चवणी आहे सफ़र पोईं अरबा ॻरी थींदी आहे, सफ़र पोईं अरबा ॾाढो ॾुखियो बाबा आहे, इहो जाहिलनि जो मसइलो आहे, शरीयत जो मसइलो कोन्हे। मुंहिंजा दोस्त सफ़र बि भलारो आहे त रमज़ान बि भलारो आहे, उर्स बि भला। अॼुकल्ह आम करे ही जेके न रेडिया, टीवियूं, मोटरसाइकिलियूं, कंप्यूटर, बिजली जो सामान आहे न, इहे दुकानदार चवंदा आहिनि बाबा किस्तनि ते खणी वञ। जेकॾहिं तूं मूंखे हिन शइ जा अॼु जो अॼु पैसा ॾी त हिन जी क़ीमत आहे 30,000। पर जेकॾहिं तूं महीने खां पोइ
हिन जी तूं मूंखे पर भला जे करे तूं 6 महीने मूंखे ॾी त पोइ हिन जी क़ीमत थी 60,000। पोइ हमरा चवंदा यार असां त मुस्लमान चवंदा त ओधर ते नाग मिले त बि वठो, भली मजा खाए पर उधारी शइ जो मिले थी मुफ़्त जी पोइ वठी वेंदा आहियूं। पोइ जेकॾहिं 6 महीने ते तो ॾिना तो तूं 60,000 ॾींदे, पर जे 7 महीना थी विया 8 महीना थी विया त पोइ मुंहिंजा अदा जीअं न रील फिरंदो आहे ईअं हमरा जो व्याज तुंहिंजे मथां चढ़ंदो वेंदो। 60 मां मुंहिंजा 65,000, 65 मञा 70,000, 70 मञा पोइ 75,000, 75,000 मञा पोइ अदा 80,000, उहा 30,000 वारी शइ तव्हां त साल खां पोइ लख रुपए जी थी वेंदी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीजो ओधर ते वापार ॾेती लेती जाइज़ आहे, पर मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम फरमायो आहे त उन जी क़ीमत हिकिड़ी हुजे। चओ क़ीमत इहे कान्हे त अॼु हिन जी क़ीमत 30,000 आहे, महीने खां पोइ हिन जी क़ीमत ॾींदे त पोइ 40,000 आहे। इहो शरीयत मुहम्मदी में हराम आहे। असांजा मुंहिंजा भाउ अज़ीज़ अवां जहिड़ा हारी नारी मिसकीन कलर खणंदा हो, ॿिज खणंदा हो, मुंहिंजा दा दुकानदारनि खां वञी सामान खणंदा हो, उहो बि तव्हांखे चवंदो आहे बा हे यूरिया जी बोरी आहे, हे डीपी जी बोरी आहे, हे फलाणे जी नेट्रोफास जी बोरी आहे। जेकॾहिं तूं अॼु पैसा ॾींदे त हुन जी 700-800 रुपया क़ीमत, पर जेकॾहिं तूं फसल ते ॾींदे त पोइ हिन जी क़ीमत 2,000 बोरी ते आहे। पोइ तूं वरी चवंदा ता ॾे, पोइ ॾेसूं, भॼ कोन वेसूं, ॾेसूं फसल लहसी पोइ ॾेसूं। पोइ तूं उहा शइ खणी ईंदो आहे ऐं उहा खणी अची पंहिंजे फसल में विझंदो आहे। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम फरमायो आहे इहो वापार हराम आहे। छा आहे इहो वापार? हराम आहे। शरीयत मुहम्मदी में इहो बिल्कुलु नाजाइज़ आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इहो त जिन्स जो वापार आहे, पर असांखे ॾोकड़नि जी ज़रूरत पवंदी आहे, ख़बर पवंदी आहे त फलाणो माण्हू लखापती आहे, ऐं छा चवंदा आहिनि यार फलाणो ॾेती लेती कंदो आहे, पोइ हली वेंदा अदा अस्सलाम वालेकुम, अदा वालेकुम सलाम, ॿिली ऐं ज़रूरतमंद आहियां मूंखे मिड़े 50,000 खपनि था, ॾेती लेती मूंसां कंदे? चवंदो हा बाबा खणी वञ, 50,000 छा लख खणी वञ, लख छो 2 लख खणी वञ, भला ॻाल्हि हा आहे। पोइ पाण में ॻाल्हियूं कंदा न बाबा हे 50,000 तोखे ॾियां थो, पर 6 महीने तूं मूंखे इहो वरी 75,000 रुपया 25,000 मथां नफ़ो ॾिजां। उन खे माण्हू चवंदा आहिनि बाबा हे छा थो करी पियो भेणा, 50,000 तुंहिंजा हक़ हलाल जा, मथां तो 25,000 जो हुन खां वठे थो। कि अबा जेकॾहिं 50,000 मां वटि हुजे हा, मां वारी फेरी कयां हा त मां मथां कोन 25,000 कमाया हा, हाणे मूं हिन खे 50,000 ॾिना, हे वञी पंहिंजो कमाई कंदो, धंधो कंदो, ही बि कमाईंदो, पोइ मूं ॾोह कयो आहे छा पैसा न मुंहिंजा, तंहिंजे करे मां हिन खां इहो वापार मां पैसा मथां वठंदुसि। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो अहल्लल्लाहु البيع وحرم الربا, मां अल्लाह तबारक व ताला वापार खे त हलाल कयो आहे, पर इहो जेको 50,000 जे मथां तूं 25,000 वठी 75,000 6 महीने साल खां पोइ वठंदो आहे, इन जो नालो व्याज आहे, जेको मां अल्लाह तबारक व ताला हराम करे छॾियो आहे। ख़बरदार ख़बरदार, जेको व्याज खाईंदो आहे फाज़नू हर्ब बिहर्बिन मिन अल्लाह व रसूलिही, अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमाईंदो आहे ओ व्याज खोर, या त व्याज तां हथ खण तौबा ताइब थी, पर जे हथ नथो खणी त पोइ तूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग कर।
तोखे जेकॾहिं इन हराम में मज़ो अची वियो आहे, 1000 ते 1500 वठी, लख ते 1.25 लख वठी, मुंहिंजा 30,000 ते 35,000 वठी, तोखे इहो मज़ो अची वियो आहे ऐं हराम खाइण में तोखे लुत्फ़ अची वियो आहे, मुफ़्त जा पैसा तूं मथां वठी थो। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालू पंहिंजे क़ुरान मजीद में फरमायो आहे, फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाहि व रसूलिही, अचो तव्हां जंग जो ऐलान मां अल्लाह से कया थो, अवां मूंसां बि लड़ाई कयो तो मुंहिंजे रसूल सां भी लड़ाई कयो। वो केर आहे जेको अल्लाह ही अल्लाह जे रसूल सां लड़ाई करे? ज़ाहिर में त तव्हां सां तौबा तौबा कंदा हो, पर व्याज वठी गोया असां रोज़ अल्लाह ही अल्लाह जे रसूल सां जंग था कयूं पिया। अल्लाह ताला शल असांखे हराम खां बचाए। सभई चो आमीन, ज़ोर सां चो आमीन, अञा बुलंद आवाज़ सां चो आमीन। खबरदार, हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हज़रत अबू हुरैरा खजूं खणी आयो। कतल नबी करीम अलैहिस्सलाम के पेश कई क़िबलाए कबूल पवे। टोयो, अगे ज़माने में टोया, पाटियूं, चोथड़ा, कासा ये हूंदा हा। पोड़न पोड़न के ख़बर आ, नौजवान के ख़बर ही काने। अॼुकल्ह निकिरी पिया आहिनि किला ऐं गिराम। ये पोड़न के न को किले जी ख़बर, न को गिराम जी ख़बर। नौजवान के न को कासे जी ख़बर, न को पाटी जी ख़बर, न को चोथड़े जी ख़बर, न को का शइ ख़बर। नबी पाक अलैहिस्सलाम जे ख़िदमत में 4 सेर जेतिरूं टोयो खजी जो भरे अची नबी पाक खे अर्ज़ कई, क़िबला कबूल फरमायो। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जी आदत हूंदी हुई, केर भी मानू नंढड़े का नंढड़ी, थोरे का थोरी शइ पेश कंदा हा त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबूल फरमाए दुआ घुरंदा हा। दुआ उन जा बेड़ा ई पार, जंहिंजे लाइ नबी करीम रहमत जा हथ खणे छा था सम्झो, बा बेड़ा तरंदा या न तरंदा? हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खजूर पेश कई। हुजूर करीम अलैहिस्सलाम के ॾाढी खजूर पसंद आई। तमाम सोहनी खूबसूरत दाना, वॾी गर वारा दाना हा। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ओ अबू हुरैरा ॾे ख़बर, हीअ खजी त हिते मूंखे सुझे कान थी, कंहिं वेझे बाग जी कान्हे, हीअ त का परे खां का वठी आयो आहियां। अबू हुरैरा चयो, हाओ साईं, मां फलाणी जाइ तां वठी आयो आहियां, मूंखे ॾाढी जिन्स पसंद आई ऐं मूं नबी पाक खे अर्ज़ कई, क़िबला अव्हां जे लाइ वठी आयो आहियां। ॾे ख़बर हो घणे मिलियो थी, घणे सेर आ, क़ीमत त ॿुधाए। अबू हुरैरा तो चए, या रसूल अल्लाह, मां क़ीमत ते कान वरती आ, सादी खजी मूं वटि हुई। छा? सादड़ी कसी जिन्स वारी खजी मूं वटि हुई। मुंहिंजा हबीब उन जा 4 सेर ॾई हिकिड़ो सेर हिन जो वठी आयो आहियां। सभई चओ सुभान अल्लाह। 4 सेर मूं वारी सादड़ी जिन्स वारी खजीअ जा मालिक खे ॾई ही उन खां हिकिड़ो सेर वठी आयो आहियां। ऐं अल्लाह जा हबीब ॾिसो केड़ी सोहणी आ, केड़ी घर वारी आ, केड़ी खूबसूरत आ। नबी करीम अलैहिस्सलाम फरमा, परे खणो, हराम आ, हराम आ, हराम आ, खण मुझे आॾो। अबू हुरैरा हैरान थियो, या रसूल अल्लाह, छा में हैरान थी? सादी खजी 4 सेर, भली खजी उन जे मुकाबले में हिकिड़ो सेर वरती आ। मुझे महबूब करीम फरमायो, इए वापार हराम आ। हुआ सादी भी खजी आ, ही भली भी खजी आ, बिन्हीअ जी जिन्स हिकड़ी आ। खजी वारी जिन्स हिक थी वई, तंहिंजे करे इन में घाटी वाधी हराम आ। जेकॾहिं तोखे या वठणी आ हीअ भली खजी, त मां मोहम्मद करीम तोखे तरीक़ो सेखारियां। चई, क़िबला छा कयां? पाण फरमाए था, सादी खजी जा 4 किलो वञी विकणी उन्हनि मथां जेके पैसा मिलनी, उन्हनि पैसनि सां इहा भली खजी वठी आ, तुंहिंजे लाइ हलाल थी वेंदी। तुंहिंजे लाइ
हलाल थी वेंदी। हे 4 किलो खजन जा वनी विकण बाजार में उन जा वनी पैसा वठ, उहे पैसा खणी पो उन्हनि पैसनि मजाया भली खजी पो जेतरी मिलई उहा वनी खरीद करे आ। छाजे करे त जिन्स तब्दील थी वई। तू ॾींदे पैसनि जी जिन्स, वठंदे खजीअ जी जिन्स, इन्ही में वापार में व्याज कोन्हे को। बाक़ी ॾींदे खजीअ जी जिन्स, वठंदे खजीअ जी जिन्स त पोइ बराबर बराबर आहे त हलाला जे घटि वधि आहे त मां मुहम्मद जे शरीयत में हराम आ। अवां जे मुल्क में सारियूं थींदियूं हन, हाँ पोइ अवां ईअं बि कंदा हो, अब आहे मूं वटि फलाणो कांगड़ो सारी जो आहे, इन जूं 4 बोरियूं ॼाए थो, ॿेली कर्नल जी त मूंखे हिकिड़ी बोरी ॾे। बाबा ही जेको फलाणो ॻाढ़ो चांवर आहे इन जूं 4 बोरियूं ॼाए थो, मूंखे फलाणे सुगदासीअ जी अधु बोरटो ॾे। मुंहिंजा दोस्तो इहो बराबर जिन्स त फ़र्क़ु आहे। हू भली जिन्स आहे, हू सादी जिन्स आहे, पर हुन जो नालो बि सारी आहे, हुन जो बि नालो थी वेंदी। अलाह सही हिदायत करे चओ आमीन। मुजादा वाइज़ त ॿुधो था, तकरियूं त ॿुधो था, मौलवी चारा मथो हणी 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 मथा ठिड़की पिया अथनि, पोड़ा थी विया आहिनि, रंध भॼी विया अथनि। मुजादा तव्हां जहिड़ा आहियो तहिड़ा आहियो, मिड़ई अदा पिया कमु हलंदो। न न मुहम्मद करीम जा उम्मती, अल्लाह तो चवई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। मुंहिंजे नबी जी ज़िंदगीअ में सुहिणो नमूनो मां रखियो थमाए, उन मां सिखी पंहिंजी ज़िंदगी शरीयत में। हाणे असां जो नातूं बि राग जे कट ते जीऊं अथव। असां नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं जानन फ़कीर गुला नबी लीमो, इहे पुराणा पुराणा। इन्हनि खां अॻे ॿियो हिकिड़ो पुराणो तव्हांजे हिन मुल्क जो शेरल हूंदो हो। मुंहिंजा दोस्तो अञा इन खां अॻिते ॿिया बि घणा ई असांजे मुल्क में बि आहे। तव्हांजे मुल्क जो जतो ई चओ सुभान अल्लाह। अॼुकल्ह त ख़ल्क जतो ई ते कावड़ी वेठी। तुंहिंजे शान मथां कुर्बानो नबी, तुंहिंजे शान मथां घणा साल मां विसे ॾह मेरापुर जे भर में पहिरों दफ़ो मां बुज़ुर्ग जी मज़ार ते हाज़िरी भरी। उते मूंखे माण्हू ॿुधायो त हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जुती मुबारक परेल आहे, अंदरि पहिरियों घाड़ा ईंदा हुआ, पाण फरमाईंदा हुआ त गुलाम रसूल हज़ूरी शख़्स हो। फरमाए ॾाढे चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि पे कयमि त मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह नातूं बि राग जे तरीक़े ते तव्हां ॿुधियो न, इहे वरी असांजे मुहाजरनि ॿाहिरि शुरू कनि। हिकिड़ो नात पढ़ंदो, ॿियो कंदो अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्त सम्झ में नथी पए, थोरो ॿाहिरि बि तबलो पियो वञे, ठबक 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 ठबक। अब आहे या न आहे? हराम आहे, हराम कतई हराम, बिल्कुलु नाजाइज़ आहे, बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, नातूं शेर त अॻियनि बुज़ुर्गनि जा ॿुध बाह ते हाँ ठरी पवंदो। नवां नवां मुंहिंजा दोस्त पैदा थिया आहिनि, छोरा 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 रुगो पैसनि कमाइण जे पुठियां। मुंहिंजा दोस्त हिकिड़े नात खान नालो कोन थो खणा, मथां चिड़ी पवे को। मुंहिंजा दोस्त नात खान मुंहिंजा दा पैसा एतिरा कमाया जो 2 करोड़ डॉलर खणी, घणा साईं 2 करोड़ डॉलर पैसा न 2 करोड़ डॉलर खणी अबू ज़ाबी में 5 स्टार होटल खोलियो अथसि, जिथे रंडियूं बि नचंदियूं आहिनि, शराब बि पीचंदो आहे, ज़िना बि थींदी आहे। नबी जी नात ॻायई, उन नबीअ जे नात जे सदके पैसा मिलिया, उन जी कमाई मज़ा 5 स्टार होटल खोलियो अथई दुबई मां, जिथे शराब नोशी ज़िना पई हले। चल असांजे हाल ते ख़ुदा रहम करे चओ आमीन। ॾाढे त चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। भींग पई थिए, भींग मुस्लमानो भींग पई थिए।